जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। शाह ٿيندو ॻाल्हायां इस्तांबुल मां। ही हिकिड़ी आहे मस्जिद कोए मेट्रो ग़लति आहे मेट्रो बस खां ही मस्जिद कोए खां ही M7 हिकिड़ी वञे थी ट्रेन जेका पाण खे लाइन थी नंबर 2 ते जेका के साल कलाक कागताने लिखियलु आहे। हितां खां वरी पोइ असां वेंदासीं एयरपोर्ट जी नई मेट्रो खुली आहे। सो उनजे लाइ असां ही मेट्रो इस्तेमालु कयूं था अॼु फर्स्ट टाइम। सो अचो त गॾिजी मेट्रो में यानी नओं एयरपोर्ट जेको IST आहे जेको यूरोप साइड ते आहे उॾां हलंदासीं। सो ही मस्जिद कोए जो आहे मेट्रो बस स्टेशन खां वरी असां हाणे वरी कनेक्टिंग जेका आहे M7 उहा खणंदासीं। सो हितां वेठी था हलूं नओं एयरपोर्ट जेको आहे मेट्रो बस जे ज़रिए। सो अॼु जी वीडियो इन सिलसिले में आहे। सो दोस्तों असां हेठां हाणे अची विया आहियूं M7 जे इन स्टेशन ते। मस्जिद कोए खां ही वेंदी आहे महमूद बे, ठीकु आहे। त अॻिते हली ही असांखे हिते यानी हलणो आहे। हितां खां असां वरी कनेक्ट कंदासीं जेका नई ट्रेन खुली आहे जेका नए एयरपोर्ट लाइ वञे पई। सो हीअ आहे अॼु जो टूर। सो हाणे हिते असां इंतज़ारु था कयूं। हिते सो कहिड़ी रश लॻी पिया। सो असांजी सवारी अची वई आहे हींअर जेका असांखे हिकिड़े स्टॉप ते लाहींदी। उनखां पोइ असां वरी ॿियो हिकिड़ो मेट्रो खणंदासीं जेको असां सिधो नए एयरपोर्ट ते वठी वेंदी। असां हीअं हाणे अची विया आहियूं अंदरि ट्रेन में। हीअ ट्रेन आहे। सो मस्जिद खां चढ़ियासीं वरी उनखां पोइ हीअ स्टेशन ते चाल लिया पोइ ईंदी हिते सां हलणो आहे। सो दोस्तों हाणे हिते कागताने में लहंदासीं। हितां खां हिकिड़ी ॿी ट्रेन खणंदासीं M11 ऐं सिधो असांखे एयरपोर्ट वठी वेंदी। सो असां लहूं कागताने में। सो हीअ कागताने स्टेशन आहे हिते। सो अचो हाणे ॻोल्हियूं त किथे आई M11 हितां असां एयरपोर्ट वेंदा सिधो। सो दोस्तों हीअ लॻो पियो आहे बोर्ड M11 जो, ठीकु आहे न, हवेली मां लिखियलु अथव। सो हितां खां हीअ स्टेशन जिते आउं लथोसि सॼी पैक थियल आहे। हितां खां हेठि लहणो पवंदो आई थिंक। हितां हीअ लहणो पवंदो साम्हूं स्टेशन आहे हेॾां हुतां वञिणो पवंदो। सो हाणे हिन स्टेशन में असां ॿाहिरि निकिरूं था ऐं हितां खां थोरो पंधु करिणो पवंदो। पंधु करे M11 जेका नई ट्रेन खुली आहे उहा सिधो असांखे एयरपोर्ट वठी वेंदो। सो M11 हलूं था। त हीअ तव्हांजो स्टॉप साम्हूं चऊं था हेॾां आहे पर हाणे तव्हांखे थोरो ॾेखारियां दीदार करायां। ॾिसो दीदार कयो इलाइक़े जो कहिड़ो सुहिणो ठहियलु आहे माशाल्लाह। बर्फ़बारी पए पई, मींहुं पए पियो हिते। सो हलूं पिया सर। सो साईं असां हाणे वेझो पुॼी विया आहियूं स्टेशन ते जितां असां एयरपोर्ट ते वेंदासीं। हीअ वीचारा पहिरियों त माण्हू आया एयरपोर्ट ताईं या हाणे वञनि था ख़बर कान्हे। सो पर असां बि हलूं था अॻियां। साईं दीदार कयो। ॾिसो हीअ हाणे स्टेशन जो नालो लिखियो अथनि हिते। हीअ नई स्टेशन खुली आहे हिते जेका हिननि जी मेट्रो में कनेक्ट थी आहे। हीअ सो लिखियो पियो आहे हिते। हिन खे तव्हां स्क्रीन शॉट कढी सघो था। हिनजो आलिशान ठाहे थो ज़बरदस्त। हिते केॾो सुहिणो नज़ारो अथनि। वाक़ई सही कमु कयो माशाल्लाह ज़बरदस्त। सलाम आहे हिननि हुकूमतनि खे जेके हिननि कमु कयो पंहिंजे मुल्क सां। सो सर अॻिते अञा हलूं था। साम्हूं यू ठहियो पियो आहे। इहा आहे असांजी मेट्रो जेका तव्हांखे वठी हलंदी पाण खे सिधो एयरपोर्ट। असां हीअ अथव नई स्टेशन कागीताने या कागीताने ईअं कुझु समथिंग आहे न। सो हलूं था हिकदमि हिन मेट्रो ते जेका पाण खे एयरपोर्ट वठी वेंदी। दीदार कयो सर।
असां ही आहे नई स्टेशन कागताने। सो हाणे असां पंहिंजो कार्ड स्विप कंदासीं। कहिड़ी सुहिणी साइज़ माशाल्लाह ज़बरदस्त। सो पंहिंजो कार्ड स्विप कयूं, अॻिते हलूं। सो साईं असां पंहिंजो कार्ड स्विप करे अंदरि अची विया आहियूं। हाणे वञूं था पंहिंजे नए एयरपोर्ट IST जेको यूरोप साइड ते आहे। माशाल्लाह ज़बरदस्त एयरपोर्ट ठहियल आहे। साईं जी ही बि नई हाणे खुली आहे स्टेशन, नई मेट्रो खुली आहे यार। सो दीदार कयो। दुनिया सब मुल्क लिखिया पिया अथव नाला। वॾा शहर न्यूयॉर्क, इस्तांबुल, टोकियो, एम्स्टरडम, स्टॉकहोम। असांजो वीचारो कोन्हे को पाकिस्तान जो नालो ई कोन लिखियो वञे। बहरहाल का ॻाल्हि कोन्हे। सो सही आहे स्टेशन जेका असांखे वठी हले सिधो एयरपोर्ट हवेली मानी। हवेली माना एयरपोर्ट। सो ही आहे स्टेशन पैक थियल, सॼी स्टेशन पैक थियल आहे। सो दीदार कयो। हाणे ट्रेन थोरी देरि में ईंदी, चढ़ंदासीं सिधो असां वेंदासीं पंहिंजो एयरपोर्ट। हाणे हिते हर स्टेशन ते ही माना टाइमर ज़रूरु लॻियल आहे। हाणे चए थो 5 DK माना 5 मिंट में हिकिड़ी ईंदी, ॿी ईंदी 24 मिंटनि ते, सम्झो। सो इहा आहे हिते जी हाल वाल, सम्झो। पोइ दोस्तो असांजी ट्रेन अची वई जेका असांखे सिधो एयरपोर्ट वठी हलंदी। हाणे हीअं माण्हू निकिरंदा, असांखे थोरो राइट साइड ते बीहणो आहे हिते, जीअं माण्हू अंदरि अची लहनि ऐं वरी असां चढ़ूं था। सही वाह। सो ही सर रोड नई ट्रेन दीदार कयो। सो हितां खां चढ़िया ऐं असां कागिताने हिते अची इस्तांबुल हवेली मानी ते लहंदासीं। तो दोस्तों असां अची वियासीं इस्तांबुल हवेली मानी स्टेशन ते। सो हाणे लहूं था पिया। सो दीदार कयो। स्टेशन आहे नए एयरपोर्ट IST जेको चवंदा यूरोप साइड ते आहे। दीदार कयो। तो साईं अची विया हिते। सो चढ़ूं था लिफ्ट में, जगह मिली थी मिली जगह पाण खे। सो साईं एयरपोर्ट ते ही लिखियो पियो एयरपोर्ट इस्तांबुल हवेली मानी एक्सेस टू इस्तांबुल एयरपोर्ट। सो साईं हाणे असां ऑलमोस्ट पुॼी विया आहियूं एयरपोर्ट, नए एयरपोर्ट ते। सो ही ॾिसो चेक कयोसि। साम्हूं साईं तव्हांजो एयरपोर्ट अची वियो। हुन पासे साईं जो एयरपोर्ट जो IST माशाल्लाह ॾाढो सुहिणो अथव।
सो दोस्तों ही अॼु जी वीडियो पूरी थी वई ऐं ही साम्हूं एयरपोर्ट जी बिल्डिंग अची वई आहे। ही हेठि अराइवल आहे हेठियों हिसो ऐं मथियों आहे डिपार्चर आहे मथियों। सो ही तव्हांजो नओं एयरपोर्ट IST इस्तंबुल। सो वरी महिरबानी पंहिंजी दुआ में यादि कजो शाह हसन इस्तंबुल तुर्किया मां।